तोखे हया नथो अचे जो तू परायूं न्याणियूं ॾिसी करे चई तो मां ख़ुदा जी कुदरत खे थो ॾिसां। तोखे केरु चए त तूं बि मूंखे पंहिंजे घर वठी हल, पंहिंजी न्याणी पंहिंजी भेण पंहिंजे घरवारी जी ज़ियारत करा त मां बि ख़ुदा जी कुदरत ॾिसां। ज़ालिम हूअ त कंहिंजी न्याणी आहे, हूअ त कंहिंजी भेण आहे, हूअ त कंहिंजी अम्मा आहे। मंज़ना दुनिया बि अलहा, ख़बरदार कंहिंजी न्याणीअ ॾे तकिजा न मता रब तुझे न्याणियुनि ॾे ॿिया न तकिन, तूं ॿियनि जे न्याणियुनि ॾे तकींदे सुभाणे दरवाज़े जे सोराखनि मां तुझे न्याणियुनि ॾे ॿिया तकींदा। मंज़ना दुनिया बि अलहा, ख़बरदार का न्याणीअ जो पढ़ाई न्याणीअ जो मोबाइल ते फोटू न कढजा, लिकी करे उन जी तस्वीर न कढजा, मता उनखे ब्लैकमेल करी। मंज़ना दुनिया बि अलहा, मता सुभाणे तुंहिंजी न्याणी ऐं तुंहिंजी भेण जी तस्वीर इंटरनेट ऐं फेसबुक ते न अची वञे। मंज़ना दुनिया बि अलहा, पाड़े में कंहिं गरीब मिसकीन जी न्याणी खे बेइज़्ज़तो न कजा, मता रब तुंहिंजी इज़त वारी न्याणी खां बदिलो न वठई। मंज़ना दुनिया बि अलहा, पाड़े में कंहिं गरीब मिसकीन जे लोड़े खे न लताड़ जा, मता रब तुंहिंजे लोही कोट ऐं हवेली खे ऊंधो न करे छॾई। वो कर जेको पाण बर्दाश्त करे सघे। इन ही जे करे इमाम शाफी रहमतुल्लाह अलैह फरमायो इन ज़िना दैनुन ज़िना कर्ज़ थव, इन ज़िना दैनुन ज़िना कर्ज़ थव। ज़ानी जा औरत सां ज़िना थो करे, या त कंहिंजी न्याणी आ, या त कंहिंजी भेण आ, या त कंहिंजी अम्मा थींदी, या त कंहिंजी घरवारी थींदी। ही ज़ानी हिकिड़े जे न्याणीअ जी इज़त खे बर्बाद थो करे, ॿिए जे भेण जी इज़त खे बर्बाद थो करे, पंहिंजी घरवारी जी इज़त खे बर्बाद थो करे, चौथे जे अम्मा जी इज्जत के बर्बाद थो करे। ज़ानी जा वक्त में ज़िना करे पंहिंजे न्याणीअ जी इज्जतों भी हथ खणे, पंहिंजे ज़ाल जे इज्जतों भी हथ खणे, पंहिंजे भेण ऐं अम्मा जे इज्जतों भी हथ खणे, पोइ भली ज़िना करे उनखे ज़िना जी इजाज़त आ। मंज़ना दुनिया बि अलहा, उलमा फरमाइनि था पछाड़ीअ में तव्हांजे घर जे दीवारुनि सां ज़िना थींदव, घर जे दीवारुनि सां ज़िना थींदव। सिंधी में चवंदा आहिनि कर्ज़ पुराणा न थींदा, इहो कर्ज़ अथव। ज़िना तव्हां कंदव, कर्ज़ तव्हांजे घर जा भाती लाहींदा। हिकिड़ो सोनारो हुयो, 25 साल उनजी घरवारी दरवाज़े खां ॿाहिरि न निकिती, शरई पर्दो, ॾेर खां बि पर्दो, भेण जे मुड़ुस भेणीअ खां बि पर्दो। हिकु दफ़े दरवाज़े खां ॿाहिरां जेके मज़दूर पाणी भरे ॾींदा, उहा माई पाणीअ जी खली जो वठे पई त उन मज़दूर उन सोनारे जी घरवारी खे हथ खे पकड़े करे ज़ोर सां दबायो, ज़ोर ॾिनई सथई। माई जे पेरनि जे हेठों ज़मीन निकिरी वई, अचे मुसल्ले ते वेठी रोए पई, या अल्लाह कहिड़ी मूंखां ग़लती थी वई आहे, कहिड़ो मूंखां गुनाह थी वियो आहे जो हिकिड़े मज़दूर खे एॾी ज़रूरत थी आहे जो मुंहिंजे हथ खे पकड़े करे ग़लत इरादे सां दबायो अथई। शाम जो हुनजो मुड़ुस सोनारो जो आयो, ॾिठई त मुंहिंजी ज़ाल रोए थी पई, फलाणे जी मां ख़ैर ताए रोई थी। चई ख़ैर छाजो, अॼु हिन मज़दूर खे एॾी ज़रूरत थी आहे जो मां पाणीअ जी खली पई वठांसि त मुंहिंजे हथ खे पकड़े करे ग़लत इरादे सां दबायो अथई। त सोनारे जे अखियुनि मां पाणी वही आयो, रोई करे चई तुंहिंजी ग़लती न आहे, ग़लती मुंहिंजी आहे। अॼु मुंहिंजी दुकान ते हिकिड़ी औरत आई, मां हुन जे हथ खे पकड़े करे ग़लत इरादे सां दबायो। मंज़ना दुनिया बि अलहा, रब हिते जो हिते थॾे ते मूंखां बदिलो वरितो आहे, थॾे ते बदिलो वरितो वेंदो। हिकिड़ो बादशाह हुयो, आवे ज़ुल्फ़कार अली नक्शबंदी ख़ुतबा ते फ़कीर में लिखियो आहे, वो तजुर्बो पियो करे इन हदीस जो त मंज़ना दुनिया बि अलहा या सची आहे या कूड़ी आहे। पंहिंजी घरवारी ऐं न्याणी खे चई तव्हां बाज़ार जो चक्कर ॾेई अचो। उनजी घरवारी ऐं न्याणी बाज़ार जो चक्कर ॾेई आयूं। जंहिंमहिल हवेली जे दर ते पहुतियूं त उन्हनि जो गुलाम, उन्हनि जो नौकर अचानक भॼी, हुन सम्झो त शायदि इहा बानी आहे, बादशाह जी न्याणीअ खे भाकुर पाए बोसो ॾेई भॼी हलियो हुयो।
घरवारी बादशाह के सॼो हवाल ॾिनो त असां बाज़ार में वयूंसीं, पर जेको बि मर्द निहारे पियो शर्म मां पंहिंजे नज़रुनि खे हेठि पियो करे, पर जंहिं महिल हवेली जे दर ते पहुतियूंसीं त तुंहिंजो गुलाम, तुंहिंजो नौकर तुंहिंजे न्याणीअ खे चुमी ॾेई भॼी हलियो त बादशाह जे अखियुनि मां पाणी वही आयो। चई मुंहिंजे नबी सच फरमायो आहे, मंज़र दुनिया बि वाकई अल्लाह जे नबी सच फरमायो आहे। मां भी जवानी में हिकड़ी औरत हुई, उनखे ईअं लिकी करे अचानक चुमी ॾेई भॼी हलियो वियोसि। सालनि खां पोइ रब मूंखां बदिलो वरितो आहे। कर्ज पुराणा न थींदा हाणे मंज़ना दुनिया बि सोनारे पंहिंजी घरवारी खे चयो मां तौबा थो कयां, मां शर्मिंदा आहियां, मां महब खां माफ़ी थो वठां। ॿिए ॾींहं ते उहो साॻो मज़दूर आयो, दरवाज़े ते बीह करे चयो ओ अम्मा कल मूंखां ग़लती थी वई हुई, शैतान मूंखे बरगिलायो, अम्मा मूंखे माफ़ कर, मां रब खां बि माफ़ी थो वठां, तूं बि मूंखे माफ़ कर। उलमा फरमाइनि था तव्हां शर्मिंदा थींदो त ॿिया बि शर्मिंदा थींदा, तव्हां तौबा कंदो त ॿिया बि तौबा कंदा, तव्हां परायूं इज़तूं लुटींदो त तव्हां जूं इज़तूं बि लुटंदियूं रहंदियूं। दुनिया में बदिलो वरितो वेंदो ऐं आख़िरत जी ख्वारिज़